पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जॾहिं बि दहशतगर्दी जो वाक़ियो थींदो आहे भारत जंग लाइ तयारु थी वेंदो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त भारत ॾखण एशिया में ख़तरनाक रिवायत पैदा करे रहियो आहे। भारत हिन नए रुझान खे खिते ते मणण जी कोशिश करे रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फ्रांसीसी मीडिया खे इंटरव्यू ॾींदे वधीक चयो त हिकु अरब 70 करोड़ इंसाननि खे गैर रियासती मंसरनि जे रामो करम ते नथो छॾे सघिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त सदर ट्रंप पाक भारत जंगबंदी में बहितरीन किरदारु अदा कयो। पाक भारत ॻाल्हियुनि लाइ बि सदर ट्रंप खे किरदारु अदा करणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त पाकिस्तान भारत सां दहशतगर्दी ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। हिन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जॾहिं बि दहशतगर्दी जो वाक़ियो थींदो आहे भारत जंग लाइ तयारु थी वेंदो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त भारत ॾखण एशिया में ख़तरनाक रिवायत पैदा करे रहियो आहे। भारत हिन नए रुझान खे खिते ते मणण जी कोशिश करे रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फ्रांसीसी मीडिया खे इंटरव्यू ॾींदे वधीक चयो त हिकु अरब 70 करोड़ इंसाननि खे गैर रियासती अंसरनि जे रामो करम ते नथो छॾे सघिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त सदर ट्रंप पाक भारत जंगबंदी में बहितरीन किरदारु अदा कयो। पाक भारत ॻाल्हियुनि लाइ बि सदर ट्रंप खे किरदारु अदा करणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त पाकिस्तान भारत सां दहशतगर्दी ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहे।